जॉनसन्स बेबी लगाइनु तो जॉन सीना थीनु ताकत ईंदी। हेॾा ॿुधो न, हे लिपस्टिक सुठी थी लगे? लगाई किथे थी? अरे हेॾे थोड़ी लगाई आहे, शायद मुझो आई लाइनर खलास थियो न त हेॾे लगाई। मस्त है ना पैटर्न नो? हाँ सुठो थियो मम्मी तव्हां ब्यूटी पार्लर न खोलियो है, न त माण्हुनि जो अलाए छा थिए हा। सब ज़ॉम्बीस लॻनि। मम्मी ॿुधो न, इहो बुख लगी आहे थोड़ी वरी। छा यार हाणे अञा त खाधे? हाणे किथे खाधो यार, शकला खां अॻु में खाधी आहे मंझंदि जी रोटी। हा त एहसान कया मुंहिंजे मथां। यार मम्मी मां ईअं किथे चयो? हेॾा तव्हांखे ख़बर अथव इन जे करे सभु नाश्ते वारा स्ट्राइक ते हली आहिनि पाड़े मां। अलाए छो माना छा थियो? सुबुह इहो साइकिल ते ईंदो आहे न वीचारो इटली मेदू वड़े वारो, त उनखे ईअं हथ पकड़े चए थो अन्ना तू मेरे को छोड़ के नहीं जाना। उनजो टायर थो पंचर करे कोके सां, भई जीअं किथे वञी न सघे। पोइ उन सभु बाटली पाणे ई थो खाई वञे मेदू वारनि जी। अच्छा हा बरोबर उन ॾींहुं मां हिनखे फोन कई मांसि इटली वारे खे, चयो मां अचु पाड़े में, त चई नहीं नुम तव्हांजे पाड़े में भूत अथव, त हिन लाइ चवंदो हूंदो। वाकई बुखियो आहे। ऐं चटणी त मन ईअं सम्झो पाणीअ वांगुरु थो पीए, घटा सफ़ा एॾो बुखियो अलाए कीअं थी वियो आहे। सॼो ॾींहुं खाइण खपेसि, खाइण महिल बि खाइण खपेसि। कुंभकर्ण बि छह महीना सुम्ही करे पोइ निंड मां उथी हिकु प्लेट इडली खाई सुम्ही पवंदो हूंदो, पर तूं ईअं नाश्ता बुगड़ींदे थो वञे सफ़ा ईअं। यार पोइ मां छा कयां यार, बुख में माण्हू किथे वेंदो, इटली मेदू वड़े वारे ॾेई वेंदो न। सुबुह घर में नाश्तो रेडी न हूंदो त मां छा कंदुमि? मूंखे यार डिस्टर्ब न कयो, मां ॾिसो नथा मां पंहिंजो मेकअप थो कयां। यार मम्मी कुछ ठाहे ॾियो न, बुख लगी आहे जाम। रोटी ऐं अॼु छंछरु ॾींहुं, तूं थोरो पागल आहियां। अॼु 9 बजे छा थींदो? सलमान मुंहिंजो प्रिंस मुंहिंजो सलमान, बिग बॉस हलंदो पागल, वीकेंड का वार विद भाईजान सलमान भाई। ऐं मुंहिंजो टाइम टेबल फिक्स आहे, मूंखे डिस्टर्ब न कजे। 9 खां 10 बिग बॉस, पोइ 10 खां 11 वरी बिग बॉस जेको कल्ह हलियो, ऐं 11 खां 12 अॼु वारो रिपीट टेलीकास्ट। हा त ठीकु आहे, मां मस्तु कुझु ॿाहिरां घुरायां थो, लजीज टेस्टी खाना घुराए। त मम्मी इहो पनीर बटर मसाला हले? न यार पनीर बटर मसाला न, मूंखे न सम्झ में ईंदो। सॼो लिग ईअं बटर, मुंहिंजी ज़बान ई सॼी फोल्ड थी वेंदी आहे। या शाही पनीर, कढ़ाई पनीर, कुलचा पराठा मस्त, इहो त मां चवांसि थो। अल त शाही पनीर छा WWE जी ऑडिशन तो ॾियण वञे? एॾा असली सच्चा खाधा खाइणा थी। ॿियो कुझु ॾिस, जल्दी नेक्स्ट कर। अच्छा ठीकु आहे, भला भिंडियूं पटाटा ई घुरायूं? न भिंडियूं पटाटा, उन्हनि सां उबासी ईंदी आहे। अच्छा ॿुध न, भला वेफर बिस्किट फुल्को खाईंदे? यार मम्मी कुछ भी ॾिस जॾहिं कुछ न समझ में ईंदो न, तॾहिं हिकु ई ॻाल्हि समझ में ईंदी आहे, दाल घुराए मस्त। यार ठीकु आहे, भला दाल ई घुरायो, पर पोइ हुन में जोस भई थोड़ी साई पीली नीली गीली सभु मिक्स करे ठाहे ॾे। ओ शायद होटल तुंहिंजे पीजी कान्हे न, त न ॾींदो। हेॾा ॿुधो न, थोड़ी देर अॻु में त मां पनीर कॉर्न पिज़्ज़ा ऑर्डर कया थी मां डोमिनोस में, असां ॿिन्ही लाइ। बाक़ी हिन लाइ ॾिसोसि कुझु। अल्लाह डोमिनोस सफ़ा ॾेॾड़ आहे, बुख करे टपा ॾींदो आहे। ॾिस यार मुंहिंजी सलाह मञे त मां चयां थो हिनखे लाइट या इलेक्ट्रिक शाक खाराए, हिकु महिल मस्त पेट बि भरिजी वेंदुसि। क्या बात ही। अरे न उहे बि महांगा पवंदा, कैंसिल कयोसि। ॿुध हिकु कमु कर, हितां मैकडॉनल्ड्स मां डबल वठी आ, मां पकोड़ा घर में तरियां थी। ऐं हेॾा ॿुधो, तव्हां इहे टीवी रंधिणे में शिफ्ट कयो जल्दी, बिग बॉस ॼाण चालू थियो। हा छुटो इहो वन दूर पाए। नसीब में आहे न ॿाहिरियों खाधो, पाण डोमिनोस या पिज़्ज़ा घुरायो त ॿुधायो बि न। मैकडॉनल्ड्स मां डबल मिलंदी की न उहो त पक न आहे, पर थप्पू ज़रूर खाईंदो।